गर्दन जो दरिया। खबर बस आई तूने जी नौकरियाणी आई या है मेहमान आए राणा जेकर मां पंहिंजे भाउ लाइ चांहि ठाहे आई आहियां छा मां नौकरियाणी थी वियसि? पर जेकॾहिं हीअ छोरी चांहि ठाहे अचे हा त लही वञे हा छा? अदा साईं मुंहिंजी ज़ाल जो नालो आहे ऐं तव्हां हुन सां छोरी चई मुखातिब त तुंहिंजी ज़बान बि हाणे कुझु वधंदी थी वञे। मूं ग़लति त नाहे चयो तव्हां त अजायो नाराज़ पा तो हाणे बस घणो सियाणो न थी रखा हिन निड़ीअ ते लत। राणा दुआ मैंने पीअ खां चेक पुछी आई आहे। पोइ मां छा कयां? दुआ चए थी त उहो चेक मां चाचा खे ॾींदसि। चाचा साईं ही वठो तव्हांखे पैसनि जी ज़रूरत हुई न चेक कैश कराए वठो। 2 लाख जो चेक छोरी तू छाती समझी राणा खान एतिरो सस्तो आहे जो तुझे पी जे ॾिनल 2 लाख ते विकामबो। बस राणा खाना बस हाणे घणो थियो? बाजार राणा खान के सामने बड़े आवाज में तो ॻाल्हाई। अॼु खां पोइ मां हिन घर में पैर बि न रखंदुसि। पर हेॾे मुंहिंजो खाई मुंहुं मथां थो भौंकी। हाँ देखो रेता देखो राणा मुझे करे मुझे विच में न अच तोखे बि न पूरो कया जेकॾहिं विच में ॿीहर ॻाल्हाई न त तोखे बि हिननि सां गॾु कटंदुसि। गोरा खुदा जे वास्ते संभाले पाण के। राणा होश में न आहे त तू त होश में अच। अदी अॼु ताईं मां जेको बि कुझु खाधो आहे न तव्हांजे दर ते इहो तव्हां मूंखे बख़्श कजो। बाक़ी अॼु खां पोइ गोरा तव्हांजे दर ते कॾहिं बि न ईंदो। अकेलो न वञजांइ पाण सां गॾु पंहिंजी हिन माई खे बि वठी वञजांइ हिनखे केरु संभालींदो? दुआ जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो मुड़ुसु तस्लीम करी थी त अॼु तूं पंहिंजे माइटनि ॾांहुं हली वञ। मां जीअं ई जॻह जो बंदोबस्तु कयो न मां तोखे उतां वठण ईंदुसि। ठीकु आहे गोराम मां बि अम्मा ॾे वञां थी। तूं बीठा छो हा छो बीठा हो डरो मुंहिंजी अखियुनि जे आॾो राणा खान तो मुझे भाग के ना है तड़ियो तो मुझे दिल से धक्काया है दिल से। बस कर नहीं तड़ियो मुझे दिल ते धक्कायो है नहीं घुटो कया तो के पूरो। उन रात तहां असां के भितर आया ए हाने चओ था तो जिन्नन भितर आया मुखे साबित करे दियो त जिन आहिनि या न आहिनि। जे तहां साबित न कयो त रैस वट वञी तहां जी दाढ़ ॾींदुसि कुटराईंदोसांव। साबित करण का वॾी ॻाल्हि थोड़ी आहे इहो मुंहिंजे 5 मिंटनि में कयो 5 मिंटनि पोइ साबित कर न ॾिसे छा तो आनो आहे आनो हा आहे हे आनो अड़े इहो आनो न कुकर जो आनो हा उहो भी आहे। बाबा असांजे घर में कुकड़ त कान्हे। मखण वञो इहो वञी चारे मो आनो खणी आ। हा अचे ही वठ आनो हाणे मूंखे साबित करे ॾेखार त हिन घर में जिन आहिनि या न आहिनि। 2 मिंट मां खलीफ़े सां सलाह कयां। जी मुर्शिद। हाँ मुर्शिद गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो उस्ताद न मुर्शिद। अरे अचो अचो कलाक थी वियो आहे हाणे यको वेठा था ॻाल्हियूं कयो भला ॾिसां त साबित कयो था या न। अचो हेॾे अचूं था वाह चल ॾिसी हलिया
ही जो आनो आहे न कमरे में अंदर हाली मां फर्श ते रखंदुसि ठीकु आहे जेकॾहिं आनो पियो हूंदो त जिन आहिनि जे गायब थींदो त जिन न आहिनि हलो न हा पर ॿुधो मां दर बंदि कंदुसि ठीकु आहे हलो हाणे ही आनो हाणे हिनखे हिते रखूं था वो એટલે તો ખરી ની હાલો 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 બાબા મોન દરવાજે ધન્યવાદ બંધ કર્યો पढ़ाई कई नहीं वरी पढ़ाई कई सम हाणे तव्हां हीअं कयो अंदरि वञी तव्हां पंहिंजी जॻह ते पियो आहे हाँ बाबा हल ॾिसूं ऐं मूंखे गुरू कयूं अरे अरे जिन्नू अरे अरे जिन्नू कमला दूसरा देर था जिन्नू चला चला अम्मा ही छा खणी पहुती आई अम्मा मां वो घर छॾे आई आहियां ऐं मां हाणे उन घर में कॾहिं बि न वेंदसि छा घर छॾे आई मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे चाचा उन घर मां तड़े कढियो आहे इहो तूं छा पई चवीं दुआ अम्मा मां सच थी चवां चाचा ऐं चाची खे हाणे मुंहिंजी शिकिल ई नथी वणे दुआ तो मां पैसा कढणा होन उहे त हू कढी विया अम्मा जेका तव्हां पैसा ॾिना चाचा चेक फाड़े मुंहिंजे मुंह ते उछलियो गोराम किथे आहे शहर निकिरी वियो आहे चए तो रहण जो बंदोबस्त कयां पोइ तोखे अची वठी वेंदसि पंहिंजी जगह कान अथसि छा पंहिंजी जगह हुजे सा त चाचा जे टुकड़नि ते न पलजे आ अला भलाई कंदो अम्मा अचे तुंहिंजो बाबा जानी त उन सां सलाह करे तव्हांजे रहण जो बंदोबस्त कयूं था आलम खान का ॻाल्हि ज़रूर आहे राणा खान बि ॾांहुं वियो ऐं उन जो गार्ड लाहौती बि उॾां पियो वञे जेका बि हक़ीक़त आहे लाहौती ॿुधाईंदो हिनखे न आहे छॾो वियो गाॾीअ ते रेकल तव्हां असांखे बेवकूफ़ बणायो जिन हुजनि आनो खणी वञनि जिन आनो खाईंदा थोड़े ई जो खणी वञनि सभु तो पान जहिड़ा सम्झाइनि जा चोर अरे दे बाक़ी जिन छा खणंदा आहिनि कम खे गुलू कंदा आहिनि छा नोट खणंदा आहिनि नोट जे 1000 जो नोट हुजे न त जिन खणी वञनि हा बाबा 20000 ख़बर पए त जिन आहिनि या कोन 1000 जा 1000 दे ख़बर पइजी वञे त जिन आहिनि या न 1000 जा हा ॼाए थो अचे अचे ही वठो 1000 हाणे साबित करे ॾेखार त हिन घर में जिन आहिनि या न आहिनि अचो मुंहिंजे पोयां
ठीक है। अच्छा मुका अच्छा मुका अरे मुझे आता है मुझे आता उस्ताद 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 राव 1000 रुपया गुम थी वाके जिन न राव जिन कड़ा है उस्ताद वो 1000 रुपया काटी 1000 रुपया है मुंह वटा मुंह खाई मुंह यार तू तो वाके राजे ने 1000 मुख हां तू खपास जी ही कम थियो पैसा जी तहां जे तरिये ते रखंदुस बधाई दोस्तन जे आसरे नहीं पूजन ते लगोई बाबा जो कला जा दोस्त खीसन में असुल नांग विहारे वेठा ते नांग पुट पिणे सही ते चए थो इहे न थे जो शादी जी तारीख अची मथे ते बीहे ऐं तू असा के रुपयो बि न दी तकड़ बि तहां के आ त वो पैसा बि तहां हथ कयो बाबा सा जो आसरो न कजाया साडे टक्को भी कोन दई जादो बुधो दई न त मामाणे घर मेहमान दिल खे लोडो ही न तो इन भी कया वाकार तो जगरे सा जो आसरो कई न बहुत सही तुआरो ढींगो ही पुट कुछ हथ पेरान वटे पैसा गड करे वट इहे न थे जो टाइम ते माण्हू के लाए सादा अमा जेतरा पैसा थींदा न तहां के हाणे अची हथ ते रखंदुस बाकाणे माण्हुनि जे खिलुनि जे खौफ खां को थाड़ो त वञी नाणंदुस न अरे अपा इन लख बिन मा कम कोन हलंदो आ पूरा 5 लख खपन 5 लख जादो अरे छोरे के 5 लाख रुपया जन दाणी दी न अम्मा जी मर्जी आ त मां वञी थाड़ो हणा माण्हू तहां ता खिलंदा तने मुंजो छा माण्हू चंदा सजी उमिर पी पुटन कमायो पर पेट में पूरा एतरो भी न कयो को डाच डावण गड करे सगना तव्हां अदा के घर मां कढी सुठो नाहे कयो वसाई जेकरे तोखे या गाल सुठी नथी लगे त बद तू पंजो हंदो है खाणो पंजो सुकी पाउडर वनी बाव सा गड रहो तू तो चाहे ही थो ना जी तमा घर छड़े वना ए तू बी शादी करी एतरी बेवकूफ मां बनाया वसाई एड़ा मुजा भाग किथे तुझे हुंदे मां बी शादी कया बाकी जेकरे सब सोदा छई तो कोई लुड़ छाते दी करी हां वसाई वसाई अरबर मुके ओ क्षमा न कट मुखे तू सिर्फ एतरो बुधा तो मुझे भाग केड़ी गलती कई है जो तूने मथा एडो डमरजी पियो आई ओचदे नया ओचदे डमरियो वसाई सालन का पियो तो नी तोरे भाव गोराम के खाराया हां वरी जेकरे उन जी साल के गरीब गुरबे जी धी हुजे हां त घणी तो जे सदके वरी भी पालियास करोड़पति जी धी आ तो आ करोड़पति जी वो मुखे गड़ो लाचार पियो आ जो भी निके वता पालिंदो वसाई तो जो खर्च तो मायने करे बर्दाश्त तो क्या जो तू कुदरती मुझे कंठ में लगल है पर मुखे कड़ी गाल त बुधा इनी गोराम जो खर्च मा छो बर्दाश्त क्या केड़ो लाचार पे आज नी टिंगर के पजे कंठ में विजा अदा साईं मां ता का माफी वठण आयो आहियां ता जड़े माफी उहा ही अदा जे गलती जी करे ता मुझे मथो कावड़िया तो का गलती ना है कोई अदा मुझे ला एडी बेरखी छो जेके ता पंजो नडो भा समझंदा है अब आदे सुगोरा मां चाहा तो हाने ता पांजे पेरन ते भी हो वनी को पांजो कम धंधो कारोबार शुरू कियो बेली मुजी पचर छड्यो बाबा जेको मुखा पुगो मु ता जे ले कयो
हाणे वधीक मां तव्हांजो ख़र्च बर्दाश्त नथो कयां। हाणे महिरबानी करे इहा मूंखे भलाई कई ऐं वञी पंहिंजो को बंदोबस्त कयो। हाणे मां तव्हांजे मथां बार कोन पड़ंदुसि। बाबा हाणे मूं वटि एतिरो पैसो नाहे रहियो जो रोज़ तुंहिंजे वेस वॻनि ते ख़र्च पियो कयां ऐं तोखे हज़ार रुपया पियो ॾियां। इन करे बाबा तुंहिंजो रस्तो अलॻि ऐं मुंहिंजो रस्तो अलॻि। तुंहिंजी माई बि पंहिंजो सामान वेड़े वञी पंहिंजे माइटनि वटि पहुती आहे। हाणे महिरबानी करे तूं बि वञी पंहिंजो को बंदोबस्त कर। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त गौराम राणा जे इशारनि ते उथंदो वेहंदो हो। कहिड़ी ॻाल्हि जे करे राणा हुनखे घर मां कढी छॾियो आहे? जो माण्हू कॾहिं पंहिंजे सॻे भाउ जी इज़त न आहे कई, वो पंहिंजे साले जी कहिड़ी इज़त कंदो? बाबा जानी मुंहिंजो छा थींदो? मुंहिंजे बारे में त कुझु सोचियो। तूं हाणे केॾां वेंदीअ? हिते असां वटि ई रही पओ। बाबा जानी सुभाणे हू को कचो पको घर हथ करे मूंखे वठण अचे त पोइ तूं उते वञी रहिजाए। न न, मां उन कचे घर में जिंदगी कान गुज़ारे सघंदसि। त पोइ चओ गौराम खे त तोसां गॾु हिते अची रहे। मथे महीने में पूंजे जी शादी आहे, पोइ मां अकेली थी वेंदसि। तूं ऐं गौराम हिते रहंदा त गौराम तुंहिंजे बाबा जानी जा कम संभालींदो ऐं तूं घर जो कम कर। बानो तूं ई ॿुधाए, छा इहो गौराम इन लाइक़ु आहे त हुनखे आउं पंहिंजा कम सौंपियां? बाबा जानी गौराम हाणे सुधरी वियो आहे ऐं मुंहिंजी बि हाणे वॾी इज़त थो करे। पुट तुंहिंजी ख़ुशीअ जी ख़ातिर असीं गौराम खे हिते रहाईंदासीं, पर शर्त इहा आहे पुट त हिते हू कंहिं बि क़िस्म जूं ॾिंगायूं न कंदो। ऐं हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ पुट, जेकॾहिं कंहिंसां जहिड़ो जटो कयईं न त पोइ हुन ॾींहुं हिन घर मां हुनखे धिका ॾेई कढी छॾींदसि। जी बाबा जानी, हुनखे मां सम्झाईंदसि। पहिरीं गौराम खां त इहा पुछा कर त हिते रहण लाइ तयार आहे? ठोयो आहे, न घर अथसि न घाट अथसि, ॿियो किथे रहंदो? बाबा जानी मुंहिंजी ख़ुशीअ जी ख़ातिर तव्हांखे गौराम जी इज़त करणी पवंदी। पुट इज़त गौराम जी संदसि हथ में आहे। जेतिरो सुठो हलंदो ओतिरी इज़त वठंदो। हा दोस्तों, खैर त आहे? कबूतर था थी को आहे? हा बाबा कबूतर थी को आहे। हो ये याद की इहो पुछणो हुयो, लाउती ते पहुतो आहे? लाउती लाउती हेॾा निकिरी आयो आहे? कलाकु निकतल आहे। अॼु नंबर है वो बंद तो मिले। कलाकु निकतल आहे पर निभागो हित त न आहे पोइ हिकिड़ो मिंट इहो ॿुध जबर लाउती त न आहे आयो थी ॾिसो आयो आहे छा? अरे सर हिते त न आहे पहुतो। न दोस्तो हिते त न आहे पहुतो। जा चक्कर किथे आलम खान आरा त न झटे वियसि? जेकॾहिं एॾे बि न आहे पहुतो त पोइ वियो काॾे? जंहिं ॾींहुं मां तो वटि आयो हुउसि उन ॾींहुं मूंखे आलम वारा तुंहिंजी जूई में नज़र आया ऐं उन्हनि खे वरियाम जी ॻोल्हाए। आलम वारा? छा आलम वारा हिते आयल आहिनि छा? ॾिस दोस्तो, जेकॾहिं लाउती आलम खान वारनि जे हथ चढ़ी वियो त हुनखे एॾी मलणी ॾींदा ऐं एॾो ॾुखियो कंदसि जो हुन खां सभु सचूं कराईंदा। तूं ईअं कर जो सभ खां पहिरियां कबूतर खे हितां कढी कंहिं महफ़ूज़ जाइ ते पहुचाए। जंहिं ॾींहुं तव्हां हितां निकिता हुयो न उन ॾींहुं तव्हांजे पोयां लाउती बि निकितल आहे। चङो, हेॾा मां जबल खे मोकिलियाई थो, उहो बि तुंहिंजी मदद लाइ अचे थो। ठीकु आहे वॾा, मां हिन वक़्तु हिनखे तव्हां कढां थो। जबल जी रेसा, तूं हींअर जो हींअर दोस्तू तरफ़ निकुर। ठीकु आहे रेसा, मां निकिरां थो, पर दोस्तू मिलंदो किथे रेसा? दोस्तो जो नंबर त अथई न? हा हा जी रेसा, नंबर त आहे। फोन सां कांटेक्ट कर, फोन करे पुछांसि त किथे आहे ऐं जिथे पुॼो त वञी पहुच। ऐं हा, पाण सां गॾु हथियार बि खणी वञजांइ। हाणे वञ, निकिरण वारी कर। शाबाश, हल हल बाबा, निकिरण वारी कर। कीअं आहे दुआ? मां ठीकु आहियां, तूं ॿुधा? दुआ मां सही आहियां। तूं इहो ॿुधाए त मूंखे हिते फोन करे छो घुरायो अथई? इहो पुछण लाइ त किथे रहण जो बंदोबस्त कयो अथई? न दुआ, अञा किथे कयो आहे जॻह जो बंदोबस्त। जेकॾहिं असां शहर में बि हली रहूं त उतां जा किराया ऐं उते खाइण पीअण जो बंदोबस्त कीअं करे सघंदासीं? गौराम, मूं अम्मा ई बाबा खे मिंत कई आहे, तूं हिते असां वटि रही पओ। न दुआ न, मूंखे मुनासिब नथो लॻे।
मां चाचा अकबर जे साम्हूं मूं खणी ॻाल्हाइण जहिड़ो रहियो ई न आहियां। गोराम, बाबा जानी तमामु सुठो माण्हू आहे। हू तुंहिंजूं सभु ग़लतियूं माफ़ करे छॾींदो जेकर तूं बाबा जानी सां सचाई करी ऐं उनजी इज़त करी त। दुआ मूंखे एहसास थियो आहे त मां वाकई ग़लति हुयसि। जे शख्स जे इशारे ते मां नचंदो हुयसि उन शख्स मूंखे किथां जो बि नाहे छॾियो ऐं मां हाणे किथे मुंहुं खणी घुमण जे लाइक़ बि न आहियां। गोराम, तुंहिंजी वरी बि सभु इज़त कंदा। तूं हिकु चकर वञी बाबा जानी सां मिल ऐं पंहिंजी कयल ग़लतियुनि जी माफ़ी घुर उन खां। दुआ छा चाचा साईं मूंखे माफ़ कंदो? तुंहिंजे तरफ़ खां मूं बाबा जानी खां माफ़ी वठी छॾी आहे ऐं बाबा जानी तोखे माफ़ बि करे छॾियो आहे। पर मां चवां थी त तूं पोइ बि वञ ऐं बाबा जानी खां माफ़ी घुर। हू वॾो आहे असांजो, उन खां माफ़ी घुरंदे त तुंहिंजी इज़त घटिजी न वेंदी। बाबा जानी उताक ते आहे। मां चवां थी तो हींअर वञ ऐं बाबा जानी खां माफ़ी घुर। ठीकु आहे दुआ, ठीकु आहे। जेकॾहिं तूं चवे थी त मां वञा थो चाचा साईं न ऐं पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी वठां थो। गोराम, जेकर तूं हिकु चकर बाबा जी दिलि खटे वे न त ही सॼी ज़मीन बाबा तुंहिंजे नाले करे छॾींदो ऐं तोखे पंहिंजे पुट जेतिरो प्यार ॾींदो।